अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ का गदावाया संजा सैयद नासिर मसले हेडलाइंस से। मुल्क में कोरोना वायरस जा माण्हुनि मथां हमला जारी। कोरोना वायरस वधीक 17 ॼणनि खां हयातियूं खसे वरितियूं। मौतुनि जो अंग वधी 7109 ताईं पहुची वियो। एनसीओसी मूजिब गुज़िरियल 24 कलाकनि में 2165 नवां केस ज़ाहिर, जंहिंखां पोइ मरीज़नि जो अंग वधी 3,54,461 थी वियो। फॉल केसिस जो अंग वधी 24,908 थी वियो। 3,22,414 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतयाब थी विया। बलूचिस्तान के मुख्तलिफ इलाक़नि में ज़िलज़िलो, शहरी खौफ सबब घरनि खां ॿाहिरि निकिरी आया। कोयटा, मस्तूंग, ज़ियारत, पशीन, हरियाणी में ज़िलज़िले जा लोॾा महसूस कया पिया। ज़िलज़िले जो मर्कज़ कोयटा खां 38 किलोमीटर परे रहियो। ज़िलज़िले जी शिदत बलूचिस्तान के सिबी वाले इलाके में एफसी की कार्रवाई। 4 दहशतगर्द मारिजी विया। एफसी ज़रियनि मूजिब मारिजी वियल दहशतगर्द और माड़ा हमले में मुलविस हुआ। गिलगित बल्तिस्तान में चूंड मुहिम जो मुद्दो पूरो थी वियो। को बि अॻुवाण हाणे जलसा, जुलूस ऐं रैलियूं न कढी सघंदो। गिलगित जे टेवी तकनि ते पीपल्स पार्टी, नवाज़ लीग ऐं पीटीआई समेत ॿियनि पार्टियुनि जा 371 उम्मीदवार मैदान ते लथल। 7 लख रजिस्टर्ड वोटरनि मां 1,26,997 वोटर्स पहिरियों भेरो वोट जो इस्तेमाल करे सघंदा। चूंडनि जे मौक़े ते सिक्योरिटी लाइ समूरे मुल्क मां पुलिस जा अटाला तलब। पेट्रोलियम शयुनि जे अघनि में लाथ जो इम्कान। ओगरा पेट्रोल जे अघ में लाथ वारी सब्ज़ी आणे वारी वज़ारत ॾांहुं माणे छॾी। पेट्रोल ₹3.5 ऐं हाई स्पीड डीज़ल ₹2.5 सस्तो करण जी सिफ़ारिश। नवाब वज़ीर आज़म जी मंज़ूरी खां पोइ पेट्रोल जे अघनि में 16 नवंबर खां 15 ॾींहनि लाइ लागू थी वेंदा। भारतीय फौज की लाइन ऑफ कंट्रोल के मुख्तलिफ सेक्टर्स से बिना जवाब फायरिंग। शहरी आबादी के फायरिंग में 4 आम शहरी और 1 फौजी जवान शहीद थिया। 12 ॼणा ज़ख़्मी। ISPR जो चवणु आहे त पाक फौज जे मुंहतोड़ जवाब में भारतीय फौज जो गहरो जानी ऐं माली नुक़सान थियो। फायरिंग की ॾेवट में पाक फौज जो 1 जवान शहीद ऐं 5 ज़ख़्मी थिया। ISPR जो चवणु आहे त पाकिस्तान पुरअमन मुल्क आहे ऐं अमन पाक फौज जी भी ख्वाहिश है, पर पंहिंजो रत ॾेई भी मादरे वतन ऐं कश्मीरी भाइयों जो दिफ़ा कंदासीं। कश्मीर में इज्तिमाई जिनसी ॾाढाई जो निशानो बणियल मासूम बाड़ी संदसि अमर के केस में गिरफ्तार मुख्य जवाबदार रफ़ीक मलिक बख्शापुर में पुलिस के ऑपरेशन दौरान साथी जवाबदार खैरुल्ला बुगटी की फायरिंग में मारिजी वियो। पुलिस जो चवणु आहे त रफ़ीक मलिक की निशानी ते बख्शापुर में ऑपरेशन कयो वियो, जिते जवाबदार खैरुल्ला की फायरिंग में रफ़ीक मारिजी वियो। जवाबदार खैरुल्ला के हथियारनि सूदो गिरफ्तार कयो वियो। कश्मीर में इज्तिमाई जिनसी ॾाढाई जो निशानो बणियल औरत ऐं संदसि मासूम नियाणी वारो मामलो। शानका अस्पताल लाड़काने में दाख़िल मासूम बाड़ी के वधीक इलाज लाइ कराची रेफर कयो वियो। सिंध हुकूमत की हिदायतुनि ते माहिर डॉक्टरनि की सलाह से बाड़ी जो कराची की NICH अस्पताल में इलाज कयो वेंदो। कश्मीर वाक़े में बहादुरी जो मिसाल कायम कंदड़ ASI मोहम्मद बख्श बुर्रो ऐं संदसि धीअ लाइ इनाम जो ऐलान। सिंध सरकार ASI मोहम्मद बख्श बुर्रो के कायदे-ए-आज़म पुलिस ट्रॉफी ऐं संदसि धीअ के सिविलियन अवार्ड ॾियारण लाइ वफ़ाक़ सां राब्ते जो ऐलान करे छॾियो। सिंध हुकूमत के तर्जुमान मुर्तज़ा बहाब जो चवणु आहे त ASI ऐं संदसि धीअ ज़ाती दिलचस्पी वठी वॾो मिसाल कायम कयो आहे। पुलिस ऑफिसर जी धीअ खे 10 लाख रुपया इनाम ॾियण सां गॾु पढ़ाई जो ख़र्च हुकूमत तरफ़ां कयो वेंदो। बाड़ी जो भी सरकारी खर्च ते इलाज करायो वेंदो। कश्मीर वाक़े में मुलविस जवाबदारनि खे इबरतनाक सज़ा ॾियारी वेंदी त जी मुस्तक़बिल में केर भी अहिड़ी कश्मीर वाक़े में बहादुरी जो मिसाल कायम कंदड़ पुलिस अमलदार मोहम्मद बख्श बुर्रो जी घरवारी चयो आहे त हिन पंहिंजी धीअ जी जान ख़तरे में विझी बाड़ी खे बाज़ियाब करायो।
ज़ालमन बाड़ी ते वॾो ज़ुल्म कयो आहे। हुननि अहिड़ो क़दम मशहूरी लाइ न पर इंसानियत ख़ातिर खंयो। वारे जे हमल मोहल्ला मां हिक घर जा 6 भाती महीने खां पुलिस राड नमूने गुम। वारिस परेशान। असदुल्ला ब्रोही जो चवणु आहे त ज़ाल 4 न्याणियूं ऐं हिकु पुटु गुज़िरियल महीने खां पुलिस राड नमूने गुम आहिनि। इतला ॾियण बावजूद पुलिस कख भञी वीड़ो नाहे कयो। घर भाती जी ॻोल्हा में मदद करे ॻणती ख़तम कई वञे। ऐं पीपल्स पार्टी जो एमपीए जामद अली कोरोना विघे लाॾाणो करे वियो। जामद अली कराची जी ख़ानगी अस्पताल में वेंटिलेटर ते हो। जामद अली जी तदफ़ीन अॼु सांगड़ ज़िले जे शहर जाम नवाज़ अली में कई वेंदी। सिंध जे गवर्नर ऐं वॾे वज़ीर पारां जामद अली जे लाॾाणे ते ॾुख जो इज़हार।